यूथ पार्लियामेंट ऐं आपातकाल जदोजहद कमेटी जी अॻुवाणनि पारां रईस अमजद गाजी राजा कुरैशी अली सेठी जी अॻुवाणी में नारा डिस्ट्रिक्ट में पानी जी सख़्त खोट ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल 3 ॾींहं बि जारी रही। क़ौमी अवामी तहरीक ज़िले दादू जो सदर मोहम्मद सुमत चांडियो, SUP तहलका खैरपुर नाथन शाह जो सदर गुलाम मोहम्मद गाजी, अवामी तहरीक जे कामरेड याकूब खोसो, सोहेल बबर ऐं ॿिया बुख हड़ताल ते वेठल आहिनि। उन मौक़े ते आपाशी खाते जे कामरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त पाणी जी खोट सबबि हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणजण सबबि सभई ख़ानदान बुख बदाली जो शिकार थी वेंदा। चूंडियल नुमाइंदनि खे पाणी जी खोट ख़त्म करण लाइ अपील कई वई आहे। पाणी जी खोट ख़त्म थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। भला